ॻाल्हि कजे थी औरतुनि जी, त औरतुनि जी जान अगरि ॾिसे त एतिरी सस्ती छो आहे। अगरि सिंध जी ॻाल्हि कयूं त सिंध में जेका आहे सा औरतुनि जी हालत आहे उहा बदतर थींदी थी वञे। 2 ॾींहंनि अंदरि 6 औरतुनि जे क़त्ल जूं ख़बरूं बि साम्हूं आयूं आहिनि। छाकाणि जो इल्ज़ाम अञा ताईं औरत जी ज़िंदगी ख़तमु करण लाइ जवाज़ बणियल आहे। या घरेलू तशदुद जी ॻाल्हि कजे त घरेलू तशदुद क़त्ल खां पहिरियों जेको आहे सो उहो छो नथो रुकिजी सघे, या उन जा जेके आहिनि उहे रस्ता अॻुवाट छो नथा रोकिजी सघनि, असांजा इदारा छो नाकाम थी रहिया आहिनि। इन सिलसिले में असां सां गॾु लाइन ते मौजूदु आहिनि शाइस्ता खोसो साहिबा, जेके औरतुनि जी अॻुवाण आहिनि ऐं उहे ॻाल्हि कंदियूं औरतुनि सां जेके ज़ुल्म थी रहियो आहे सिंध जी ॻाल्हि कजे त उन ते उहे ज़रूरु पंहिंजी राय पेश कंदियूं। जी शाइस्ता साहिबा, औरत सिंध जी औरत जी ॻाल्हि कजे त अक्सर ज़ुल्म जी अताब हेठि रही आहे। कॾहिं चइजे त कारे इल्ज़ाम हेठि, कॾहिं मानी देरि सां पचाइण ते, या कॾहिं पाणी देरि सां आणण ते, या कॾहिं वरी घरेलू तकरारनि जे नाले ते औरत खे क़त्ल कयो पियो वञे। आख़िरकार इहे वाक़िया कॾहिं रुकजंदा? जीअं त असांजी बदकिस्मती सां चवणो पए थो त सिंध में अञा ताईं औरत खे जीअण जो हक़ न पियो ॾिनो वञे। औरत सां उहो ई ज़ुल्म आहे जेको पहिरियां वारे दौर में थींदो हुयो। अॼुकल्ह जी औरत तव्हां ॾिसो त कॾहिं कारत जे इल्ज़ाम में औरत खे क़त्ल कयो थो वञे, कॾहिं ज़मीन जे बदिले में, त कॾहिं पंहिंजे मफ़ादनि जे हासिल करण जे लाइ औरत ते जेको आहे ज़ुल्म कयो थो वञे, या त उनखे को कारत जो इल्ज़ाम ॾेई करे मारियो थो वञे। सभ खां वॾी जेका असां वटि हिते कमज़ोरी आहे उहो कानून आहे। कानून हुजण जे बावजूद असां वटि कानून न आहे जेको अमल दरामद नथो थिए। जेसीं ताईं कानून सही तरह पंहिंजा इदारा कमु न कंदा तेसीं ताईं मां सम्झां थी औरत चाहे घर में हिरास कयो थो वञे, या ॿाहिरि, या कारोकारी जे इल्ज़ाम में औरत खे मारियो थो वञे, तशदुद कयो थो वञे। हिते जॾहिं बि असां इन पहलू ते ॾिसूं, नज़र फेरायूं था, त असांखे इहे शयूं सभ खां वधीक नज़र थी अचनि त कानून जी लापरवाही, कानून जी जेको अमल न थियण, ई औरत खां जेको आहे ज़ुल्म वधी रहियो आहे। शाइस्ता साहिबा, ॾिठो वञे त कानून त असां वटि मौजूदु आहे, पर उन कानून ते अमल दरामद नथो थिए। ख़ासि करे अगरि औरतुनि जी ॻाल्हि कजे, सिंध जी औरतुनि जी ॻाल्हि कजे, त उते कानून चुप छो आहे? ॾिसो, तव्हां कहिड़े कानून जी ॻाल्हि था कयो? मां त नथी सम्झां त औरतुनि जे लाइ कोई कानून मौजूदु आहे। कानून अगरि मौजूदु हुजे हा त अॼु जे दौर में औरत खे कारो करे न मारियो वञे हा, अॼु जे दौर में औरत खे हिरासा न कयो वञे हा, उनखे जिनसी तशदुद जो निशानो न बणायो वञे हा। अगरि असां वटि कानून मौजूदु हुजे, असां वटि त औरतुनि जे लाइ को कानून आहे ई कोन। ठहियो आहे त सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पेपरनि जी हद ताईं ठहियो आहे, ऐं उन्हनि ते अमली कमु त कोई कोन थो थिए। अगरि कानून औरत जे हुजे हा त अॼु औरत पंहिंजी ज़िंदगी जेको आहे पंहिंजी मर्ज़ी सां गुज़ारे सघे हा, उनखे हर जाइ ते मान ऐं तहफ़ुज़ मिले हा। बिल्कुलु शाइस्ता साहिबा, औरतुनि जो जेके शिकायतूं आहिनि, जेके अगरि घरेलू तशदुद जे बारे जूं आहिनि, या जेके बि उन्हनि जूं पंहिंजे हक़नि जे लाइ शिकायतूं थियनि थियूं, त उन्हनि खे एतिरो संजीदगी सां छो नथो वरितो वञे? क़त्ल थियण खां पोइ ई केस हरकत में छो थो अचे? ॾिसो, उते वरी बि कानून जी असां ॻाल्हि कंदासीं त असां वटि कानून तमामु घणो कमज़ोर आहे। ऐं तव्हां ॾिसो त जिथे बि अहिड़ा वाक़िया पेश अचनि था, जेको बि ज़ालिम हूंदो आहे उहो हमेशह उनखे ताक़तवर माण्हू सपोर्ट कंदो आहे। ऐं जिथे बि तव्हां ॾिसो औरत सां ज़ुल्म थियो आहे, चाहे घर में थिए, चाहे ॿाहिरि थिए, चाहे कंहिं फील्ड में औरत कमु करे थी, कंहिं ऑफिस में कमु करे थी, हर जाइ ते औरत हिरासत थिए थी, या त ॿारियल जी औरत खे जेको आहे मारियो वञे थो, या जेका पढ़ियल लिखियल औरत आहे मां सम्झां थी उहा बि हिरासमेंट जो शिकार आहे। ऐं उन ते बि घरनि जेको आहे तशदुद बि थिए थो, उन ते ज़ुल्म बि थिए थो। ऐं जॾहिं उहा पंहिंजी फ़रियाद खणी करे कंहिं इदारे ताईं पहुचे बि अची, ॿाहिरि निकिरे अची, त उनखे जेको आहे इंसाफ़ मिले कोन थो। छो जो जेके ज़ालिम हूंदो आहे हमेशह ताक़तवर हूंदो आहे, ऐं उनखे सपोर्ट करण वारा बि ताक़तवर हूंदा आहिनि। ऐं पोइ जॾहिं ताक़तवर धुरियूं उन्हनि खे सपोर्ट कंदियूं त पोइ इंसाफ़ जी उमेद असां नथा रखी सघूं त असांखे इंसाफ़ मिली सघे थो। औरतुनि खे इंसाफ़ अॼु जे दौर में नथो मिले, छो जो पुराणे दौर जी त असां ॻाल्हि ई कोन कंदासीं। ऐं जेके वॾा वॾा दावा कंदा आहिनि, जेके असां वटि जेके औरतुनि जे हक़ूक़ जे लाइ तंज़ीमूं कमु करे रहियूं आहिनि, उहे वॾनि वॾनि जेके आहिनि होटल्स में सेमिनार्स कराईंदा आहिनि। जिथे जो ज़ुल्म थींदो आहे उन्हनि खे उन्हनि शयुनि जी अवेयरनेस न हूंदी आहे, उन्हनि खे ख़बर ई न हूंदी आहे। त असां वटि अहिड़ा इलाइक़ा आहिनि जिथे औरत खे पंहिंजे हक़नि जे बारे में ख़बर ई कोन्हे त हुनजा हक़ आहिनि छा।
छो जो औरत खे न जीअण जो हक़ हूंदो आहे, न पंहिंजी मर्ज़ी सां हू शादी करे सघे थी, न पंहिंजी मर्ज़ी सां तालीम हासिल करे सघे थी, न हू पंहिंजी मर्ज़ी सां एतिरे ताईं त हू कोई डॉक्टर ताईं अगरि बीमार थिए थी वञी सघे थी, जेसीं ताईं हुनखे पंहिंजो घर जो को मर्द वठी नथो वञी सघे या हुनजी इजाज़त न हूंदी। असां वटि कानून आहे ई कोन। मां नथी सम्झां, मां सम्झंदी आहियां सिंध में औरतुनि जे लाइ कानून ठहियो ई कोन। इहो कहिड़ो कानून जेको ठहियो आहे ऐं उन मां औरत खे को फ़ाइदो हासिल न थी सघे, औरत खे तहफ़ुज़ न मिली सघे, उनजे जान माल जी हिफ़ाज़त न थी सघे, त उहो औरत जे लाइ त कानून आहे ई कोन। ऐं जेके बि असां वटि मां जीअं ॻाल्हि कयां पई त जेके असां वटि औरतुनि जी हुकूक जे लाइ तंज़ीमूं कमु करे रहियूं आहिनि, उन्हनि खे खपे त तव्हां उते वञो जिथे ज़ुल्म थिए थो, जिथे औरत खे पंहिंजे हक़नि जे बारे में ख़बर न आहे। बिल्कुलु। शाइस्ता साहिबा, ॻाल्हि कंदासीं जरगा ऐं बिरादरी जे फ़ैसिलनि जी। जेके औरत ख़िलाफ़ तशद्दुद जा जेके फ़ैसिला थींदा आहिनि, उहे उन तशद्दुद खे रोकण बदिरां कॾहिं कॾहिं इलाही ख़तरनाक साबित थींदा आहिनि। जेके बिरादरी में फ़ैसिला थींदा आहिनि औरतुनि जे हवाले सां, तव्हां उनजे लाइ ॻाल्हि कयो पिया त औरतुनि जेके बिरादरी में फ़ैसिला थियनि था, इहा बि जेका वजह आहे औरतुनि ते तशद्दुद वधण जी। छो जो असां वटि कानून छो ठहियो आहे, ऐं जॾहिं कानून ठहियलु आहे त असांखे कानूनी रस्तो वठणु खपे, न कि असांखे जिरगे जी तरफ़ वञणु खपे, न कि असांखे सरदार ॾे वञूं। छो जो असां ॾिठो आहे त हमेशह जिथे बि औरत हिरास थिए थी, औरत कारो करे औरत खे मारे वञे थो, त उहा ग़रीब जी न्याणी हूंदी आहे। अॼु ताईं कंहिं बि अमीर, कंहिं सरदार, कंहिं वॾेरे जी धीअ खे न कारो करे मारियो वियो आहे, न ई हुन ते को तशद्दुद थियो आहे, न ई कॾहिं उहा कंहिं थाणे ते पहुची आहे। अगरि ग़रीब औरत थाणे ते पहुचे थी, इंसाफ़ लाइ कोर्ट जे दरवाज़ो खड़काए थी, त उनखे इंसाफ़ मिले कोन थो। तव्हां ॾिसो त कोर्टुनि में जॾहिं औरतूं वञनि थियूं या कंहिं थाणे ते वञनि थियूं, अॻ में औरत हिरास थियल हूंदी आहे, वरी उनखे वधीक हिरास कयो वेंदो आहे। त औरतुनि जे लाइ जेके बि इदारा आहिनि, असां सभिनी खे मिली करे कमु करणो पवंदो, ऐं जिथे जिथे इहे वाक़िया पेश अचनि था, असांखे उते वञी करे उन औरतुनि खे अवेयरनेस ॾियणी पवंदी त वॾे करे सघूं था।